रोशन हाँ मूं ॿुधो आहे त घरवारी सभु घर जो कमु तोखां कराईंदी? न न कंहिं चयो तोखे? ये ॻोठ वारनि ॿारनि चयो। ॿारनि पाड़े वारा ॿार आहिनि ईअं हुतां जूं ॻाल्हियूं हुते हुतां इहे अचंदा न घर में खेॾणु यार इहे ईअं आहिनि इन्हनि ते यकीन न कजांइ। असल में छा आहे न सलीम सुबुह जो सवेरे उथणु मुंहिंजी आदत आहे। अञा मां 6 बजे उथी पवंदो आहियां। पोइ वरी उथंदे उथंदे छा आहे चांहि ठाहींदो आहियां नाश्तो ठाहींदो आहियां बसि छा बसि माई खे इन कम जे लाइ माई खे थोरी उथाइबो हरू भरू उन जी निंड ख़राबु कयां। अॻु में निंड त उअं ई मुंहिंजी फिटी आहे ऐं तंहिंखां माण्हू भला को कमु करे पोइ या ॿुहारी सुहारी कढी छॾींदो आहियां। थावणा थींदा आहिनि 2 प्लेटूं नाश्ते जूं थींदियूं घणियूं 2 प्लेटूं पोइ इहे धोई छॾींदो आहियां। बाक़ी पोइ माई मुंहिंजी उथंदी आहे नंढड़े खे जेको आहे थोरो घणो ॾिसंदी आहे तयारु व्यारु कंदी आहे। बाक़ी इहो शहर जो कमु उहो त हाणे शहर ॾांहुं भाॼी त माई खे त कोन मोकिलींदुमि न उहो वठी ईंदो आहे। पोइ मानी थींदा आहिनि 2 लोला आहियूं घर में 2 भाती पोइ इहा मानी पचाईंदा आहियूं पचाए वठंदो अटो ॿटो ॻोहे। असल में मुंहिंजी जेका अम्मा हुआ न उन मूंखे सेखारे छॾियो त अटो ॻोहिणु मूंखे कीअं अटो ॻोहिबो आहे उनखे कल कीअं ॾिबी आहे और कीअं मानी थपबी आहे सो बसि इहा अचे थी इहो असल में मुंहिंजे शौक़ में शामिलु आहे। पोइ माई मुंहिंजी चवंदी आहे बिरयानी ठाहींदो आहे ऐं बिरयानी अहिड़ी भली ठाहींदा आहिनि तोखे ख़बर न आहे तूं खाई तूं ई चरियो थी वञी। पोइ माई मारी चवंदी आहे बिरयानी तुंहिंजे हथ जी ॾाढी भली आहे। पोइ बिरयानी मुंहिंजे हथ जी पुलाव भत दाल सभु कम मां अहिड़ा कंदो आहियां जो ॾाढा वणंदा अथसि ॾाढा पसंदि आहिनि तारीफ़ बि मुंहिंजी ॾाढी कंदी आहे। पोइ इहो पिया कंदा आहियूं बसि पिया खाईंदा आहियूं हिन में छा आहे। तूं ॿुधा तुंहिंजी कीअं बि ज़िंदगी गुज़रे शादी खां पोइ? रोशन आहे मुंहिंजी बि कुते वारी ज़िंदगी पर मूंखे तव्हां वांगुरु ॿुधाइणु नथो अचे। आहे न कुते वारी ज़िंदगी? हा कुते वारी ज़िंदगी आहे। ॻाल्हि ॿुध माई तूं भली पसंदि करी शादी जा अरेंज मैरिज पर माई माई हूंदी आहे। सही था चई कुते वारी ज़िंदगी आहे। हाणे मुंहिंजो थावण जो धोइण जो टाइम थी वियो आहे। तूं कहिड़ो साबुण इस्तेमालु कंदो आहे? मां सर्फ इस्तेमालु कंदो आहियां। मां लीमन साबुण हल हल ठहण जो टाइम थी वियो।